मीडिया भाइरो, मुंहिंजो नालो आशिक़ अली मरी ऐं मुंहिंजो बिरादर पहिरीं डिसंबर खां हैदराबाद खां मिसिंग आहे, कासमाबाद खां। जीअं त पिटीशन बि दाख़िल कयो हुयोसीं, साईं मुराद अली शाह खे बि दरख़्वास्तूं ॾिनासीं, DIG साहब खे बि, ऐं हिन महिल ताईं को बि असांखे इन जो इंफॉर्मेशन कोन मिलियो। उन लाइ अॼु महीनो 8 ॾींहं थी विया आहिनि। असां मीडिया जे थ्रू आला इदारनि खे इहो चवणु था चाहियूं त मुंहिंजे भाउ खे हसन मरी खे बाज़ियाब करायो वञे, अपील था कयूं। असां कंप्लेन दाख़िल कयोसीं कासमाबाद थाणे ते। उन्हनि हिकिड़ी टीम जोड़ी आहे, भिटाई नगर थाणो ऐं DSP भिटाई नगर साहब, उन्हनि टीम जोड़े हिन चकर कोर्ट में अची पिटीशन दाख़िल ॾिनऊं, पंहिंजो बयान त असां लॻाए पिया आहियूं जल्द मां जल्द थींदो, पर हिन महिल ताईं महीनो 8 ॾींहं थिया आहिनि, हिन महिल ताईं को बि असांखे सुराख न मिलियो आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां बान प्रेस क्लब जे साफ़िन जो शुक्रगुज़ार आहियूं जिन असांखे टाइम ॾिनो। असल में असांजो कज़न मोहम्मद हसन मरी 1 डिसंबर 2022 खां मिसिंग आहे हैदराबाद कासमाबाद मां। उन जी लास्ट लोकेशन जेका ट्रेस थी आहे उहा पठान कॉलोनी में ट्रेस थी आहे। जेतिरी असां अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे, जेतिरी असां वटि इंफॉर्मेशन आहे ओतिरी ई पुलिस वटि आहे, उन खां हिकु विख बि पुलिस अॻिते न वधी सघी आहे। 9 तारीख़ ते असां हाई कोर्ट हैदराबाद में पिटीशन पिणु दाख़िल कई आहे, जंहिं पुलिस खे नोटिस जारी कयो। पुलिस IG साहब JID हिकिड़ी जोड़ी आहे, उन टीम में कासमाबाद SHO, कासमाबाद DSP, भिटाई नगर SHO टीम में शामिल आहिनि। उन्हनि जी बि रिपोर्ट साॻी आहे त हीउ माण्हू मिसिंग आहे, वाकई मिसिंग आहे। उरूज मोटर खां पूनम चौक ते वेंदे रस्ते मां गुम थियो आहे। उन जी लास्ट लोकेशन पठान कॉलोनी आहे। इहा साॻी ॻाल्हि हुननि अची कोर्ट में कई आहे, हिकु विख बि अॻिते न वधिया आहिनि। असांखे ख़दशो आहे त ईनाई कंपनी जंहिंजे ख़िलाफ़ु असां सदा एहतिजाज कंदा रहिया आहियूं, 2000 खां वठी 2023 हिन वक़्त ताईं असां उन जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ु इलाक़ाई माण्हू एहतिजाज में आहियूं, जंहिंमें हसन मरी जो हिकिड़ो पॉज़िटिव ऐं बहितरीनु रोल आहे इलाइक़े जे लाइ। असांखे इहो ख़दशो आहे त ईनाई कंपनी बासर हिकिड़ी कंपनी आहे जंहिं खां असां हक़ घुरिया, उन जे पादाश में असांजे मथां 50 खां वधीक FIR दाख़िल थियूं। असांजो फाज़िल मरी उन ई कंपनी वारनि उन ई फील्ड में क़तलु कयो, पुलिस जे हथां क़तलु करायऊं। काफ़ी मरतबा असांखे तकलीफ़ूं ॾिनियूं। हींअर बि असांखे इहो ख़दशो आहे त किथे हसन मरी खे को नुक़सानु इनाई कंपनी या ॿियनि इदारनि मां न पहुचायो वञे। उन लाइ असां आला अदलिया हाई कोर्ट ते असांखे यकीन आहे ऐं यकीन रहंदो। उन लाइ ई असां महीनो इंतज़ार में हुयासीं त हाई कोर्ट पीर मोहम्मद शाह DIG हैदराबाद कुझु न कुझु कंदा असां लाइ, असांजो माण्हू असांखे बाज़ियाब कराए ॾींदा। पर अफ़सोस सां हिन महिल ताईं इन केस में का बि पेशरफ़ न थी आहे।